नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर वेझो लुंड बाज़ार लिंक रोड ते टायर आ टुटण करे बोझ सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में कोटकी जे ॻोठ सोबोदार खावड़ वासी अल्लाह बचायो खावड़ ऐं ॻोठ अब्दुल रऊफ़ चाचड़ वासी अब्दुल अज़ीज़ चाचड़ ज़ख़्मी थी पिया। हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SDN न्यूज़ खानपुर महर रिपोर्टर नजफ अली मीरानी। जी नजफ अली, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, खानपुर मार मो के अफ़सोस ख़बर डालो तो खानपुर मार वेझो लुंड बाजार लिंक रोड ते टायरा टुटण करे बोझ सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई आहे। हादसे के नतीजे में घोटकी जे ॻोठ सोबदार खावड़ वासी अल्लाह बचायो खावड़ ऐं ॻोठ अब्दुल रऊफ़ चाचड़ वासी अब्दुल अज़ीज़ चाचड़ ज़ख़्मी थी पिया, जिन खे सखर अस्पताल में पियो हो त रस्ते में ही ॿई ॼणा पहुची विया आहिनि। ॿुधाए पियो वञे त हादसे सबबि 2 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे पुणे घोटकी नियो वियो आहे। होॾां फौतियुनि जा मड़ संदसि घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। नजफ अली मीरानी, SDN न्यूज़ खानपुर महर। नाज़रीन ही वो SDN न्यूज़ खानपुर महर जो रिपोर्टर नजफ अली मीरानी जेको असांखे अपडेट करे रहियो हो त खानपुर महर वेझो लुंड बाज़ार लिंक रोड ते टायर आ टुटण करे बोझ सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई। हादसे के नतीजे में कोटकी जे ॻोठ सोबोदार खावड़ वासी अल्लाह बचायो खावड़ ऐं ॻोठ अब्दुल रऊफ़ चाचड़ वासी अब्दुल अज़ीज़ चाचड़ ज़ख़्मी थी पिया।